अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, मैं डॉक्टर अयाज़ कीरियो। शागिर्द साथियों, सिंध यूनिवर्सिटी प्री एंट्री टेस्ट के सिलसिले में पहिरियों मरहलो खुशअसलूबी सां मुकमल थियो ऐं हिन सिलसिले में जेको ॿियो मरहलो आहे जंहिंखे असां डे 2 चऊं था, उन जी प्री एंट्री टेस्ट 20 अक्टूबर 2024 आचर जे ॾींहं ते रिथियल आहे। ॿिए मरहले में जिन ज़िलनि जे शागिर्दनि खे प्री एंट्री टेस्ट जे लाइ कॉल कयो वियो आहे उहे ही आहिनि: बदीन ज़िलो, हैदराबाद ज़िलो, जामशोरो ज़िलो, मीरपुर ख़ास ज़िलो, सुजावल ज़िलो, टंडो अलहयार ज़िलो, टंडो मोहम्मद खान ज़िलो, थरपारकर ज़िलो, ठट्टो ज़िलो, उमरकोट ज़िलो। इन खां अलावा शागिर्द साथियों, उहे शागिर्द जिन सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ कैंपसिस जे लाइ अप्लाई कयो आहे ऐं उन्हनि जी जेका प्री एंट्री टेस्ट आहे उहा बि 20 अक्टूबर 2024 ते उन्हनि जे कैंपसिस जे अंदरि थींदी। हेठियां कैंपसिस प्री एंट्री टेस्ट जा सेंटर मुख़्तस थियल आहिनि। जेके ॿार इन्हनि कैंपसिस जे लाइ अप्लाई कंदा उहे पंहिंजे उन कैंपस जे सेंटर में प्री एंट्री टेस्ट ॾींदा। असांजो सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठट्टो सेंटर आहे ऐं जिन बि ॿारनि ठट्टो कैंपस जे लाइ अप्लाई कयो आहे एडमिशन जे लाइ, उहे ठट्टे कैंपस जे सेंटर में प्री एंट्री टेस्ट ॾींदा। अहिड़े तरीक़े सां सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस बदीन आहे, लाड़ कैंपस बदीन, उहे ॿार जिन लाड़ कैंपस बदीन जे लाइ अप्लाई कयो आहे एडमिशन जे लाइ, उन्हनि जी प्री एंट्री टेस्ट लाड़ कैंपस बदीन सेंटर में थींदी। अहिड़े ई तरीक़े सां सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कैंपस दादू आहे। उहे शागिर्द साथी जिन दादू कैंपस जी एडमिशन जे लाइ अप्लाई कयो आहे त उन्हनि जी प्री एंट्री टेस्ट 20 अक्टूबर ते दादू कैंपस सेंटर में थींदी। अहिड़े ई तरीक़े सां सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस आहे खान बहादुर सैद अलहंदो शाह कैंपस नौशरो फेरोज़। उहे शागिर्द साथी जिन नौशरो फेरोज़ कैंपस जे लाइ एडमिशन जे लाइ अप्लाई कयो आहे, उन्हनि जी प्री एंट्री टेस्ट 20 अक्टूबर 2024 ते नौशरो फेरोज़ कैंपस में थींदी। शागिर्द साथियों, प्री एंट्री टेस्ट जे ॿिए मरहले में तव्हां सभिनी शागिर्द साथियुनि खे जुमे खां पहिरीं एडमिट कार्ड्स या स्लिप्स तव्हांजे ई पोर्टल ते अची वेंदियूं। महिरबानी करे तव्हां पंहिंजे ई पोर्टल खे फ्रीक्वेंटली चेक कंदा रहंदा। जेकॾहिं तव्हांजी एडमिट कार्ड तव्हांजे ई पोर्टल ते अवेलेबल न आहे त पोइ तव्हां पंहिंजी एप्लीकेशन जो स्टेटस चेक कंदा, जंहिंमें असांजा कुझु ॿारनि जूं एप्लीकेशन्स पिक्चर अपलोड न करण जे बुनियाद ते रिजेक्ट थियल आहिनि या नॉन पेमेंट जे बुनियाद ते रिजेक्ट थियल आहिनि। यानी कि उन्हनि जेको चालान पे कयो आहे 3000 जेका प्रोसेसिंग फ़ी आहे, उहा अमाउंट सिंध यूनिवर्सिटी खे हासिल न थी आहे। त इहे 2 मेन वजूहात आहिनि जिन जे करे तव्हांजी एडमिट कार्ड या स्लिप तव्हांजे ई पोर्टल ते न हूंदी। हिकु दफ़ो वरी दोहराईंदो हलां त शागिर्द साथियों, तव्हां काइंडली पासपोर्ट साइज़ जेका पिक्चर आहे वाइट बैकग्राउंड सां उहा पंहिंजे प्रोफाइल ते अपलोड कयो त जीअं असांखे आसानी थिए तव्हां जूं एडमिट कार्ड या स्लिप ठाहिण में। मोबाइल जो फ़ोटो, टेढ़ो मेढ़ो फ़ोटो या वरी आउट ऑफ फोकस फ़ोटो जेकॾहिं तव्हां पंहिंजे प्रोफाइल ते अपलोड कयो आहे त उहो एडमिट कार्ड या स्लिप जे लाइ वैलिड न आहे, छो जो उन सां आइडेंटिफिकेशन तव्हांजी टेस्ट सेंटर वारे ॾींहुं टेस्ट में न थी सघंदी। हिन खां अलावा उहे शागिर्द साथी जेके माज़ूर आहिनि, जिन खे असां डिफरेंटली एबल्ड पर्सन्स चऊं था, कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं उन्हनि खे माज़ूरी आहे त उहे महिरबानी करे असांखे डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन आहे, सिंध यूनिवर्सिटी टेस्टिंग सेंटर आहे या ॿी जेका सिंध यूनिवर्सिटी जी मुतलका ऑफिस काई बि जंहिंसां तव्हां राब्तो करे जेकॾहिं इंफॉर्म कंदव त सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि अहिड़े क़िस्म जे ॿारनि यानी माज़ूर ॿारनि जे लाइ तमामु घणियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि त जीअं असां वक़्त सर उहे सहूलियतूं अहिड़े क़िस्म जे ॿारनि खे मुहैया करे सघूं। जेकॾहिं कोई बि ॿार असांखे इहा रिपोर्ट नथो करे त पोइ असां अहिड़े क़िस्म जूं सर्विसिस उन ॿार ताईं पहुचाए नथा सघूं। फॉर एग्ज़ाम्पल, कंहिं ॿार जो को एक्सीडेंट थियल आहे, उहो हली नथो सघे या उहो लिखी नथो सघे या उनखे ॾिसण जो मसइलो आहे, त अहिड़े क़िस्म जूं सभु सहूलियात असां वटि
डिफरेंटली एबल यानी मज़ूर पर्सन्स जे लाइ मौजूदु आहिनि ऐं उहे तव्हांखे मुहैया करे ॾिनियूं वेंदियूं। शागिर्द साथियो, ॿी जेका इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे उहा आहे त सिंध यूनिवर्सिटी प्री एंट्री टेस्ट जो जेको पहिरियों मरहलो थियो उन मरहले में जेके ॿार एब्सेंट रहिया यानी कि कंहिं बि वजह जे करे उहे टेस्ट में अपीयर न थी सघिया त सिंध यूनिवर्सिटी उन्हनि खे हिकिड़ो दफ़ो वरी चांस ॾिए पई ऐं अहिड़ा शागिर्द जेके एब्सेंट थिया कंहिं बि वजह जे करे उहे डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन खे पंहिंजी एप्लीकेशन जंहिंमें हू पंहिंजो सबबु ॼाणाईंदा त कहिड़े सबब जे करे हू सिंध यूनिवर्सिटी प्री एंट्री टेस्ट जे पहिरें मरहले में अपीयर न थी सघिया। एप्लीकेशन सां गॾोगॾु तव्हांखे जेको पहिरें मरहले जो एडमिट कार्ड या स्लिप मोकिलियो वियो आहे उन जी फ़ोटोकॉपी अटैच कंदा, CNIC जी फ़ोटोकॉपी अटैच कंदा। जेकॾहिं CNIC तव्हांजो ठहियलु न आहे त तव्हां ॿिए फॉर्म जी कॉपी अटैच करे असांखे ॾियारे मोकिलींदव त असां तव्हांखे अपडेट कंदासीं त तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी प्री एंट्री टेस्ट जे ॿिए मरहले में चांस ॾिनो पियो वञे ऐं तव्हां अटैम्प्ट करे सघो था। अहिड़ा शागिर्द साथी जेके काफ़ी पुछा कंदा रहनि था, जेके अपीयर थिया आहिनि पर उन्हनि जो स्कोर घटि आयो आहे, सपोज़ उन्हनि जो स्कोर 40 या 50 आहे या 55 आहे ऐं हू असांखां बार बार इहो पुछंदा रहनि था त छा असां वरी टेस्ट में अपीयर थी सघूं था, त असांजी सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि अहिड़ी काई बि पॉलिसी कान्हे त हिकिड़ो ॿारु जेकॾहिं हिकु दफ़ो अपीयर थियो उनजो जेको टेस्ट रिज़ल्ट आयो उहो ई रहंदो, उनखे तव्हां इम्प्रूव या वरी उन में अपीयर नथा थी सघो। शागिर्द साथियो, आउं तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी जे ॿिए मरहले में बेस्ट विशिस ऐं गुड लक चवां थो। उमेद त पहिरें मरहले वांगुरु तव्हांजो ताउन ऐं कोऑपरेशन असां सां रहंदो त जीअं असां बहितर खां बहितर सहूलतूं पंहिंजे शागिर्दनि खे प्रोवाइड करे सघूं ऐं पुरअमन तरीक़े सां प्री एंट्री टेस्ट जो इनकाद करे सघूं। महिरबानी तव्हां सभिनी शागिर्दनि जी।